जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, जयपुर शहर लाइ करे सिंधी समाज लाइ करे ॾाढी ई शर्म जी ॻाल्हि आहे, ॾाढी ई शर्म जी ॻाल्हि आहे कि जयपुर जी सभिनि खां वॾी जेकी समिति आहे चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर, जी हाँ दोस्तों, चेटीचंड मेला समिति के आख़िर ॾिसणा पिया कोर्ट जा दर। आख़िर कंहिं वजह सां ॾिठा अथनि इन्हनि कोर्ट जा दर, छो आख़िर उते इन्हनि जी पेशियूं बि लॻनि। दोस्तों, ये ॾाढी शर्म जी ॻाल्हियूं आहिनि कि सिंधी समाज जी हेतिरी वॾी समिति चेटीचंड मेला समिति जेकी लाल साईं जा मेला लॻाईंदी आहे, लाल साईं जा जुलूस कढंदी आहे, सिंधियत जो नालो संस्कृति खे अॻियां वधाईंदी आहे, ऐं उन समिति खे अॼु कोर्ट जे कटघरे में बीहणो पियो आहे। त आख़िर कंहिंजी वजह सां बीठी आहे इहा कोर्ट जे कटघरे में? आख़िर अहिड़ी कहिड़ा कृत्य कया आहिनि अध्यक्ष महोदय जो अॼु हिन समिति खे ॾिसणा पिया आहिनि न्यायालय जा दर? दोस्तों, इहो सॼो मामिलो असां तव्हांखे इन वीडियो जे माध्यम सां ॿुधायूं था कि आख़िर छा कुझु कारनामा थिया जंहिंजी वजह सां अॼु हेतिरी वॾी चेटीचंड मेला समिति जेके असांजे वॾे बुज़ुर्गनि ऐं पुराणे अध्यक्षनि पंहिंजे खून पसीने सां सीचियो हो ऐं सिंधियत जो नालो अॻियां वधायो ऐं अहिड़ा मेला लॻाया आहिनि कि जयपुर शहर में हिकिड़ो इतिहास रचियो आहिनि। ऐं हिकिड़ो इहो अध्यक्ष आहे जेकी चेटीचंड सिंधी मेला समिति खे कोर्ट जे कटघरे में खड़ो करे लाथो आहे। त दोस्तों, ॾाढी शर्मसार करण वारी ॻाल्हि आहे। हिन पूरे मामले जो के खुलासो करे ॿुधायूं था आख़िर छा आहे आख़िर ॻाल्हि। दोस्तों, जीअं कि असां तव्हांखे पिछले वीडियो में ॿुधायोसीं कि जेका नामांकन जेका हर साल भरजंदा आहिनि ऐं प्रत्याशी पंहिंजे जोर शोर सां गॾु चुनाव लड़ंदा आहिनि, त उन खां पहिरीं हिकिड़ी प्रक्रिया हलंदी आहे कि जेतिरा बि वोटर आहिनि उन्हनि जा नाला जुड़जंदा आहिनि हिन फारम जे ज़रिए। त सभिनि खां पहिरीं हेर फेर त अध्यक्ष महोदय हुते कई कि कंहिं गुप्त जॻह ते इंदिरा वजारी जी कंहिं गुप्त जॻह ते उहे फारम रखाराई ऐं कई मुखियुनि जो आरोप आहे कि हिन व्यक्तिगत पंहिंजे माण्हुनि खे ई वोटर लिस्ट में जोड़ियो थी, असांजा नाला कटियासीं। तंहिंजे अलावा असां जेॾीमहिल हिन न्यूज़ जे ज़रिए खुलासो कयोसीं त पोइ हुननि 5-7 ॾींहंनि लाइ करे ऑफिस खोले करे उतां खां बि फारम वितरित कया हुआ, पर फारम जी शॉर्टेज उते बि ॾेखारी आहिनि कि हींअर माण्हू कान्हे या हींअर केरु माण्हू कान्हे, तव्हांखे फारम नथा मिली सघनि। ईअं करे बि हिननि कई वोटनि खे पीठ ॾेखारी ऐं कई सम्मानित संस्थाउनि खे ऐं कई सम्मानित सिंधी जेकी समितियूं कमु कंदियूं आहिनि उन्हनि खे हिननि पीठ ॾेखारी, उन्हनि खे दरकिनार कयो। त दोस्तों, इन्हनि जे मथां इहो आरोप आहे कि इन्हनि जेकी सम्मानीय समितियूं कमु कनि पियूं, सिंधी समाज जूं पंचायतूं कमु कनि पियूं, उन्हनि जा नाला कटण जी कोशिशि कई आहे। ऐं इन जे पुठियां ई कुझु मुखियुनि मिली करे कोर्ट जे अंदरि न्यायालय जी शरण वरितनि ऐं बाक़ाइदा उन्हनि जेको चीज के संविधान जी कॉपी पेश करे ऐं जेको शपथ पत्र जेको अध्यक्ष महोदय जे हथियां बाक़ाइदा साइन करियल आहे कि मां संविधान सां छेड़छाड़ कान कंदसि ऐं न्यायालिक ॻाल्हियूं कंदसि, त उन्हनि जो उल्लंघन कयो अथई, उहे बि उन्हनि पेश कयो आहे अध्यक्षनि, ऐं उन्हनि जो आरोप आहे कि हिननि असांजा नाला कटिया आहिनि। बहरहाल दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि हिकु न कई अहिड़ी संस्थाऊं आहिनि जंहिं असांखे फ़ोन करे व्हाट्सएप जे माध्यम सां ॿुधायो आहे कि असां पिछले 10 साल खां वोट पिया करूं, 12 साल खां वोट पिया करूं, 5 साल खां वोट पिया करूं, पर इन्हनि षड्यंत्र पूर्वक, मतिलबु इन्हनि जी पूरी टीम आहे जेकी अध्यक्ष महोदय थियो, चाहे इन्हनि जो महासचिव थियो, चाहे इन्हनि जा सलाहकार थिया, सभिनि मिली करे षड्यंत्र रचे करे कई पंचायत ऐं कई समितियुनि के जा नाला कटिया अथनि। हिननि जे मथां आरोप आहे। इन ई आरोप खे खणी करे कुझु मुखियुनि पंहिंजो जेको आहे न्यायालय जी शरण वरिती आहे। शरण वठण खां पोइ उन जी लगातार तारीख़ूं पइनि पियूं, जंहिंजे अंदरि बाक़ाइदा चेटीचंड सिंधी मेला समिति जा अध्यक्ष महासचिव सभु पेशियूं खाइनि पिया। त दोस्तों, इहे ॾाढी शर्म जी ॻाल्हियूं आहिनि। आख़िर छो पिया कनि लिस्टुनि जे अंदरि हेर फेर, ताकी लिस्ट जे अंदरि इहे हेर फेर कनि, छोकी लिस्ट जे हेर फेर जो मतिलबु ई साफ़ इहो आहे कि उन्हनि माण्हुनि खे पिया जोड़ीनि जेका हिननि जा पंहिंजा आहिनि, पर पंहिंजा त सभी आहिनि न, जेका पुराणा वोटर आहिनि उन्हनि जा नाला कीअं था कटिजी सघनि? इहो ॾाढो वॾो सुवालु आहे पंहिंजे अंदरि कि पुराणा नाला आख़िर कहिड़े पावर ते कटे था सघनि, संविधान जो उल्लंघन आख़िर कहिड़े हिसाब सां करे था सघनि। इहे सभु ॻाल्हियूं खणी करे कोर्ट न्यायालय में इहो मामिलो दाख़िल थियो आहे। ॿियो,
तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जेको सिंधियत जो जेको मेलो मचंदो आहे, जेको हर साल चेटीचंड सिंधी मेला समिति सूरज मैदान में लॻाईंदी आहे, उहे लॻाइण में बि इहे अध्यक्ष महोदय पूरी तरीक़े सां फेल थी विया हुआ, उहो मेलो न लॻाए सघिया हुआ। तंहिंजे पुठियां कुझु बि कारण रहिया हूंदा, पर फ़िलहाल इन्हनि इहो रिकॉर्ड बि तोड़ियो, मेलो न लॻाए करे हिकिड़ी ॾाढी वॾी सिंधी समाज सां गॾु जेको चइजे दगाबाजी छल कयनि। छोकी चंदो त भरपूर आयो ई हो इन्हनि वटि, पर इन्हनि मेलो कान लॻायो। बहरहाल टियों इन्हनि जे मथां आरोप हले पियो कि हिसाब जे लेन देन में हिननि बोल वालो कयो आहे, ॾाढो वॾो घोटालो कयो आहे। बहरहाल अध्यक्ष महोदय इन जो खंडन कयो आहे। अध्यक्ष महोदय चयो आहे कि असां वटि हिसाब किताब जी सॼी प्रतिलिपि पियूं आहिनि, कॉपी पियूं आहिनि, असां सॼे मुखियुनि जे अॻियां लेखो जोखो समक्ष रखंदासीं, हिसाब असां वटि क्लियर आहे। त बहरहाल दोस्तो जी इहे अध्यक्ष महोदय हिसाब रखंदा उन ॾींहुं पतो लॻंदो कि आख़िर हिसाब किताब जो प्रारूप छा आहे। आरोप इन्हनि जे मथां लगातार लॻनि पिया ऐं उन्हनि जी असां बाक़ाइदा तव्हांखे अपडेट असांजे चैनल जे माध्यम सां ॾियूं पिया। अॻियां बि इन जे बारे में जेकी बि सूचना हूंदी तो उहा तव्हांखे असां जल्द सां जल्द ॾेखारींदासीं तव्हांजे पंहिंजे चैनल सिंधी समाचार राजस्थान ते। जय श्री झूलेलाल।